ठायम हो त किरक लोचा लोह न निकिरे। अॼु असीं जिते गॾु थिया आहियूं उनखे पाखोड़े मोरी जे नाले सां बि सुञातो वञे थो। ही वाह जंहिंजो मञूं था त अॼु साॻियो ओज न रहियो आहे, पर तंहिं हूंदे बि उनजूं मौजूं बरक़रार आहिनि। मुंहिंजो नेठि पिणु मुंहिंजो मालिक पिणु हिते गुज़रियो आहे। अॼु मूं वटि दोस्त कही आया आहिनि, कावश जो सभेट प्यारो निहाल कुमार, उन सां गॾु असांजो सहाफ़ती सफ़र जो दोस्त कमल मेघवाड़ ऐं प्यारो अयाज़ लिगारी जेको पिणु कावश जो हिसो आहे, ऐं कावश जी डेस्क ते ख़बरूं ठाहींदड़ असांजो प्यारो दोस्त साहिल सिकंदर जरवार, ऐं उन सां गॾु हिते ई पाखोड़े जो रहवासी ऐं सुठो शाइर जंहिंजो हिकिड़ो कलाम असीं नेठि पिण खां ॿुधंदा आया आहियूं, ना हाल पुछो यारो अरमान वधी वेंदा। जी हा, यासीन लिगारी बि मौजूदु आहे। ऐं इन मौक़े ते असां सभ खां पहिरियां त साईं यासीन खे चवंदासीं त पंहिंजी शाइरी मां के ॿ ॿोल ॿुधाए। उतारा तो मूंखे विसारे छॾियो, उतारा तो मूंखे विसारे छॾियो, उमीदनि पतनि खे पघारे छॾियो। जुदाई जो आख़िर अरसो तवील, जुदाई जो आख़िर अरसो तवील, मूं आ गमन में गुज़ारे छॾियो। वफ़ा जो त घर मूं अझे लाइ अॾियो, वफ़ा जो त घर मूं अझे लाइ अॾियो, ज़माने जे तूफ़ान उॾारे छॾियो। मुआलिज पिया मोटी दिलगीर थी, मुआलिज पिया मोटी दिलगीर थी, ज़हर तो गमन जो पीआरे छॾियो। वाह वाह। हाणे ख़ुदि ठोकर ॾिसे पियो तमाशो, हाणे ख़ुदि ठोकर ॾिसे पियो तमाशो, मुसाहिल जे ॿेड़ो सहारे छॾियो। वाह 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 वाह। हाणे ख़ुदि ठोकर ॾिसे पियो तमाशो, मुसाहिल जे ॿेड़ो सहारे छॾियो। न यासीन कंहिंखे ॾिबी हाण दिलि, सबक तो आहे मूंखे सेखारे। सबक तो आहे मूंखे सेखारे। ज़बरदस्त।